डिसंबर ते सिंध टीवी न्यूज़ पारां सकावत ॾाढ़ो मल्हाइण वारे ऐलान खां पोइ पूरे सिंध जी ठुल्ह में भी सरगर्म उरूज ते पहुची वियूं आहिनि। मच कचहरी राग रंग जी महफ़िल मचाई वई आहे। 4 डिसंबर के कहिड़े हवाले सां मल्हाईंदा और 4 डिसंबर ते उन जूं कहिड़े क़िस्म जूं तयारियूं थियूं अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल कयूं। मोहतरम डॉक्टर करीम राजपर ऐं अहिड़ी हिकिड़ी चूंड कई अथई जेका सॼी सिंध में जंहिंजी ज़रूरत आहे। असां खां हिन महिल असां त ईअं चऊं था हज़ारे स्कूल असांजा बंदि पिया आहिनि ऐं जंहिंजे वाधारे जे लाइ जेका डॉक्टर साहब जेको सॾु ॾिनो आहे इन सकाफ़त सां गॾु ही सकाफ़त जो ईअं सम्झ सरताज सॾु आहे। इल्म जो सॾु जेकॾहिं इल्मु न आहे त असीं जेकॾहिं इल्मु ई न हूंदो त असीं सकाफ़त कीअं संभालींदासीं। पहिरियां जेको आहे ई तालीम ऐं इल्मु जेको असां खां हिन महिल ताईं काफ़ी खसिजी चुको आहे ऐं इनखे असां तमामु साराहियूं पिया ऐं तमामु ज़बरदस्त नमूने उन ई हवाले सां असांजी 4 डिसंबर ते जेका तयारी आहे असां अॻ में 4 डिसंबर खां जेका राति ईंदी पहिरीं उन ते हिकु ज़बरदस्त मशल बिरादर रैली कढंदासूं ऐं तव्हां सिंध टीवी वारनि जे इन सथ सां हूंदासूं इंशाल्लाह। बाक़ी तालीम असां वटि घटि आहे। जेके ॿाहिरियूं आहिनि उन्हनि जा स्कूल सभु जेको आहे माला जा वाड़ा लॻा पिया। अॼु माशाल्लाह हिन वक़्तु सॼा स्कूल सभु ऑपरेट थिया आहिनि तव्हांजी महिनतुनि सां ऐं उन सां गॾु असां इंशाल्लाह 4 डिसंबर ते असां तव्हां सां साथ निभाईंदासूं ऐं हमेशह लाइ इहा ई मोहबत क़ाइमु दाइमु रहंदी। हिन वक़्तु जेको तालीम जेको आहे त हिन वक़्तु तबाह आहे ऐं जेके स्कूल आहिनि बंदि लॻा पिया आहिनि। जेसि ताईं तालीम न वधंदी शऊर न ईंदो। हीअ सकाफ़त जो ॾियारो जेको हर सिंधी ते फ़र्ज़ु आहे उहो असां हिन वक़्तु मल्हाए रहिया आहियूं ऐं इंशाल्लाह 4 डिसंबर ते रैली जी सूरत में भरपूर शिरकत कंदासीं। इंशाल्लाह वधि में वधि शिरकत कंदासीं ऐं सभिनी दोस्तनि खे जेको आहे त गुज़ारिश कयूं था उहे निकिरीनि ॿारनि बचनि सभिनी खे कढनि ऐं सिंध ते सिंधी थियण जो सबूत ॾियनि। थोराइता आहियूं पंहिंजो डॉक्टर करीम राजपर जा जंहिं पंहिंजो सिंधी हुजण जो सबूत ॾिनो आहे। असां ॾिसो पिया हीअ जेके ख़ुशियुनि जा मेला ईंदा रहंदा आहिनि पर हीअ जेके 4 डिसंबर जो ॾियारो थींदो आहे असां यकीन कयो त ईद खां वधीक जेको आहे त मल्हाईंदा आहियूं ऐं ॾिसंदव तव्हां सॼे शहरनि में सिंध सॼी पूरी में इहा ख़बर पवंदी वेंदी आहे दुश्मन खे बि त इंशाल्लाह ताला सिंध वारा सभई गॾु आहिनि ऐं सिंध ते कोई बि मेरी अखि खणंदो इंशाल्लाह अखि खणंदासीं ऐं जेको तव्हां मीडिया वारनि जी वॾी महिरबानी आहे सिंध टीवी वारनि जी ख़ासि करे वॾी महिरबानी आहे जेको तालीम जे बारे में तव्हां इशू उथारियो आहे। सकाफ़त ॾींहं सां इंशाल्लाह ताला असांजी भरपूर कोशिशूं आहिनि। ॿियो वॾी ॻाल्हि राजपर साहब इहा बि कई आहे जो तालीम जो हिकिड़ो मयार वधायो अथई। इन तालीम जो मयार वधाइण सां काफ़ी चेंजिंग अची चुकी आहे। काफ़ी स्कूल जेके बंदि पियल आहे उहे खुली विया आहिनि। हीअ त असांजो सकाफ़त सिंध जी पंहिंजी सकाफ़त आहे। असां इन खे ईद वांगुरु मल्हाईंदा आहियूं। मच कचहरी राग रंग जी महफ़िल मचाई जंहिंमें पीर सईद सदरुद्दीन शाह असां गॾु इमामुद्दीन फ़क़ीर पालवान फ़क़ीर पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कयो जंहिं ते मुख़्तलिफ़ जेके सुगड़ आहिनि उन्हनि पंहिंजो ॾोर बैत ॿुधाए करे वाह वाह करे छॾी। हिन जो चवणु आहे त असां 4 डिसंबर ते सिंध टीवी न्यूज़ सां गॾिजी करे क़ौमी ईद मल्हाईंदासीं। कैमरामैन सईद कंडराणी सां गॾु सरमद कंडराणी सिंध टीवी न्यूज़ ठुल्हो।